नशीर फ़िरोज़ अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर GD अॻवान ग़ुलाम मुर्तज़ा ख़ान जतोई NPP जे सूबाई सदर मसरूर ख़ान जतोई जे ज़ियाउल हसन जे बंगले साणण ट्रॉलर साणण मुख़्तलिफ़ चइनि केसनि जी ॿुधणी ATC कोर्ट में रखियल हुई। जज न हुअण करे हाणे उन्हनि केसनि जी ॿुधणी 16 अगस्त ते रखी वई, जॾहिं त मोहब्बत देरो जतोई थाणे ते थियल हिक फुर जे केस जी ॿुधणी सेशन कोर्ट में रखियल हुई। उन जी ॿुधणी 27 अगस्त ते रखी वई। कोर्ट खां ॿाहिरि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त पीपल्स पार्टी बौखलाइजी वई आहे। समूरो ज़िला मंशा जो गढ़ बणिजी वियो आहे। आइस जा मवाली स्कूली शागिर्दनि खे खणी उन्हनि सां ज़ना करे कोही छॾीनि था। उते पुलिस अटाला घुराए शहर में मंशियात फ़रोशन डीलरनि खे गिरफ़्तार कनि। अमन अमान जी सूरत हाल ज़िले अंदरि बदतर खां बदतर आहे। हिकु महीने में बिरादरी जे झेड़नि में केतिरा ई नवां क़तल थिया आहिनि। ज़िले खे हथ वठी कंध कोट कश्मीर बणायो वियो आहे ऐं हथ वठी ॾोह कराए रहिया आहिनि। पुलिस जी सरपरस्ती में मंशियात हली रही आहे। मुंहिंजी ॿुधणी ते चइनि ज़िलनि खां पुलिस घुराए अवाम खे कहिड़ो मैसेज ॾियणु चाहिनि था। अवाम हुननि मां बेज़ार आहे। इलेक्शन थिए त हिननि खे सिंध में 30 सीटूं बि न मिलंदियूं। ही फार्म 47 जी पैदावार आहिनि। हिन सिंध खे बगड़नि जी आं लुटे फुरे रहिया आहिनि, छो त हिननि खे ख़बर आहे त हाणे इक़्तिदार बि मिलंदो। तंहिं करे माल न ठाहे वठूं। असांखे कोर्टुनि ते यकीन आहे, इंसाफ़ मिलंदो। पुलिस भले कमदारी करे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।